ही धरना जारी हैं। असांजी हिन तारीख़ खे अॼु चोथों ॾींहुं आहे। असां दादू जे शहरनि आॾो, हिन समाज आॾो, प्रेस क्लब जे मोहज़ साहब आॾो पंहिंजो हे केस रखंदे ही गुज़ारिश था कयूं त जॾहिं खां IBHM PO फीमेल सुराण हमीद बेगम साहिबा PO फीमेल थी आहे, तॾहिं खां वठी PO फीमेल ऑफिस में रिश्वतखोरी नाहे। पर ईअं थो लॻे त तव्हां धाड़ेलनि उस्तादनि ते को हमिलो कयो हुजे, तव्हां नथा सम्झी सघो त टीचर्स जा वालदीन, टीचर्स जा शोहर, टीचर्स जा भाउ जॾहिं कमु खणी PO फीमेल ऑफिस में वञनि था त हुननि खे महीननि जा महीना दर बदर कयो वञे थो ऐं हुननि खे चयो वञे थो त पैसा ॾींदो त कमु थींदो। असां अहिड़ी सूरत हाल मुसलसल 30 सालनि खां कॾहिं न ॾिठी हूंदी त उस्तादनि खे, लेडीज़ टीचर खे ब्लैकमेल करे हुननि खां ज़बरदस्ती रिश्वत वरिती ॾींदी हुजे। तव्हांखे छा ॿुधायूं, जेके असां जूं लेडीज़ टीचर PO फीमेल में अपॉइंटमेंट थियूं आहिनि, तव्हां यकीन रखो आज़ादाना इंक्वायरी करायो त उन्हनि जी जॉइनिंग ते पैसा, उन्हनि जी जॉइनिंग ते ठहियो, पर जॾहिं FO1 भरिया त उन्हनि जे FO1 ते पैसा, ऐं जॾहिं उन्हनि जा डिफरेंस आया त वरी डिफरेंस ते पैसा। जॾहिं उन्हनि जा वालदीन, उन्हनि जा भाइर पेटियल ऑफिसुनि में अची दावूं कनि ऐं रोअण हार था थी चवनि त यूनियन असांजी सपोर्ट नथी करे। जॾहिं असां उन्हनि जा उहे बिल, जॾहिं असां उन्हनि जा FO1 खणी PO फीमेल ऑफिस में जमो करायूं त उन्हनि खे महीननि जा महीना दर बदर कयो वञे ऐं उहा ॾाढ ॾेखारी वञे त केर बि हूंदो असां बिना पैसनि जे कमु न कंदासीं। ईअं पियो महसूस थिए ॼण सिंध सरकार तइलीम खाते जे आला ऑफिसरनि PO फीमेल खे जीअं रमज़ान शरीफ़ में होटलुनि वारनि खे परमिशन मिलंदी आहे त ईअं लॻे, ईअं पियो त PO फीमेल में बि रिश्वतखोरी जी का परमिशन मिलियल आहे त हर पने ते पैसा वठणा आहिनि। ऐं वॉइस तव्हां ॾिसो त 8 जबर जी इहा हद आहे त हिकिड़ी NCHD जी टीचर जेका हिते प्रेस क्लब जे आॾो जुलूस में हिन रस्तनि ते हिन ख़र्चे ख़ुदा जे आॾो रोई दायो त मुंहिंजी पघार नथी करे, मूंखां पैसा थी घुरे, ऐं पाण PO साहिबा चयो त इहा मुंहिंजी टीचर ई न आहे। ॿिए तरफ़ हुननि ॾे नियापा थी करे त हाणे ॾिसूं त तोखे उस्ताद था बचाइनि, तोखे यूनियन वारा था बचाइनि, मां तुंहिंजी नौकरी रद्द कंदसि। जेकॾहिं अहिड़ो जबर आहे, अहिड़ी ॾाढाई आहे, अहिड़ी इख़्तियारनि जी नाजाइज़ इस्तेमाल खे रोके था त पोइ आख़िरकार ही टीचर्स काॾे ईंदा? तव्हां ही अंदाज़ो ई नथा लॻे सघो त मोहतरमा GGPS मंगसियुनि जे स्कूल में वई आहे, उते विज़िट कयो आहे, उते 3 टीचर्स या मोकल ते हूं या देरि पहुतियूं त हे नींद खे कढी ॿाहिरि चयईं त 5-5 हज़ार फौरी तौर ते पहुचायो, न त मां हिननि खे सस्पेंड करे इंक्वायरी कराईंदसि। जॾहिं उन्हनि टीचर्स वीचारी रोई सोई 5-5 हज़ार ॾिना क्लार्क खे, तॾहिं उहा TO बस थी। हे त फुर आहे, ही त उहा फुर आहे जेकी कॾहिं बि कंहिं न कई। ही हद आहे ऐं तमामु वॾी जेको आहे पैमाने ते दादागिरी आहे। असांखे ड्रेजारियो थो वञे, उस्तादनि खे ड्रेजारियो थो वञे त केर बि कुझु हूंदो उन्हनि ते कूड़ियूं FIR दर्ज कराईंदासीं। असांजो वास्तो जुडिशरी ताईं आहे, असांजो वास्तो MI ताईं आहे, असां तव्हांखे न छॾींदासीं। बाबा